नाज़रीन, सिंधी मीडिया तरफ़ा ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी आजियां कंदे बिरिया रोड वेझो ॻोठ साजनकोट धोरू में सकाफ़ती मच कचहरी कोठाई वई आहे। अचो त हितां जे सकाफ़ती प्रोग्राम में आयल हाज़रीन खां पुछूं उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। असांजी सोणी धरती सिंध असांजी प्यारी, सिंध जुरी तूं रस्मूं सुहिणा ॾाढियूं आहिनि बारी, तूं त करीं थो तेरी मेरी हलंदी ही कीअं यारी, सिंधी साफ़ कर हो सिंधी साफ़ कर हो सिंधी साफ़ कर। प्रोग्राम असांजे कल्चर जे हवाले सां रखियो आहे। पंहिंजो हिते जेका बि असांजा नंढड़ा वॾड़ा ॾिसो था केॾा ख़ूबसूरत ऐं सिंगार जा आहिनि, ऐं हिन में अजरक में चंड ऐं तारनि जी जेकी वधीक आहे पंहिंजो चिटाई आहे उहा यकीन कयो त एॾी ख़ूबसूरत लॻी आहे जो अॼु आहे सुभाणे न हूंदो, कल्ह दौर ॿियो हर दौर ॿियो, हिन दौर मथां नओं दौर कबो। उस्ताद असां खां कोन डिॼे, हिकु ॻाल्हि सवा ॿियो कुझु न कबो, भाॻियो आख़िर भाॻियो रहंदो, जो चोर आहे सो चोर कबो। सकाफ़त जे हिसाब सां प्रोग्राम में शामिल आहियूं। जानी सांवला धोरू जे ॻोठ में तमामु बहितरीनु प्रोग्राम, ऐं असां चाहियूं था त सिंध सकाफ़त जो ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां असां ही प्रोग्राम एकता जे हवाले सां मल्हायो आहे, जेको हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं अॻिते बि मल्हाईंदा रहंदासीं। 5000 साल पुराणी सकाफ़त खे सिंधियुनि माण्हुनि जा विसारे छॾियो, जंहिंखे असां उजागर करण जे लाइ प्रोग्राम करे रहिया आहियूं, त जीअं सिंधियुनि माण्हुनि खे ख़बर पवे त टोपी अजरक ऐं जेके बि शयूं उन सां सकाफ़त सां सलाड़ियल आहिनि उहे असांजो विरसो आहिनि। ॻोठ में हजनकोट में ही पुराणो तहज़ीब जो हवाले सां प्रोग्राम आहे। सभु जेके नंढा वॾा पुरजोश आहिनि, ख़ुशि आहिनि, ऐं सदियुनि जी हीअ सकाफ़त आहे। मुंहं जो दड़ो बि हज़ारे साल अॻु जेको आहे सो सिंध में आहे, ऐं सिंधी सकाफ़त इहा तमामु पुराणी आहे। असां सभिनी खे ख़ुशीअ सां जोश सां मुहबत सां हीअ प्रोग्राम मल्हायूं पिया, इंशा ताला मल्हाईंदा रहंदासीं। नाज़रीन, तव्हां फ़नकारनि ऐं सुगड़नि ऐं जेका आयल हाज़रीन जा वीचार ॿुधा, जंहिंजो इहो चवणु आहे त 6 डिसंबर सकाफ़ती ॾींहुं असां जेका सो जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं, ऐं जेका सो हिन प्रोग्राम खे बि असां सकाफ़ती ॾींहुं हर साल जीअं मल्हायो आहे। कैमरामैन कामरान कीरियो सां गॾु शरफ़दीन कीरियो, जेकम न्यूज़ बिरिया रोड।